यहाँ जो न्यूज़ जो एडमिन अज थधि जे बारे में दोस्तन हाल पुॼी असां मौजूद आहियूं दादू शहर में दोस्तन हाल पुॼंदो आहे थधि जे बारे में ॾिसूं था थधि तमामु तेज़ आहे ऐं जाते बि ॾिसूं था उन जी तरफ़ अंदाज़ जाते बि तमामु महांगा थी विया आहिनि अचो दोस्तन हाल पुॼंदा उहो ॾिसूं छा था चवनि जी जर्सी वर्सी शूटर वठण आयो ॿारनि जा पोइ सस्ता आहिनि महांगा न ऐं थधि जो ॿुधाइजो थधि तेज़ आहे छा थधि घणी आहे सीट ॾाढो आहे अच्छा जैकेट महांगा आहिनि सस्ता आहिनि जैकेट महांगा थो ॿुधाए छा था चवनि ॿारनि जो बि एतिरो नंढड़ो अचे थो इहो 70-80 रुपए जो आहे शूज़ या पुछना वो छा थो चए नंढड़ी अदड़ी लाइ पिया वठूं थधि जे करे थधि वधी वई आहे तमामु उन जे करे पोइ सस्ता जंदा महांगा जंदा बसि का ख़बर न आहे अञा ॾिसूं पिया था ॾाढी थधि आहे साईं अच्छा हा साईं हा थधि एतिरी आहे जो हली बि कोन था सघूं जी जी हर तरह महांगाई बि थी वई आहे महांगाई बि आहे ऐं पकोड़नि वारो 10 रुपया वारो समोसो 15 रुपया पियो थो ॾिए पकोड़ा अचे थो 10 रुपया भली वठो बाक़ी समोसो 15 खां घटि न आहे थधि हिते ॾाढी आहे सुबुह खां वठी तो धंधो ई नथो करे सघूं एॾी थधि आहे जो सॼो ॾींहुं लोई लोई वेह था तूं एॾी थधि आहे सवारी ना आहे कहीं 2 2.5 3 थियण वारा आहिनि मुराई सवारी ना आहे कहीं हूअं 200 कमाइण वारा 300 कमाइण वारा त 100 रुपया बि न कमाया ॾाढी थधि आहे गाश आहे ई कान ॿियो त बसि जेका थधि जे हिसाब सां ॾाढा महांगा आहिनि जर्सियूं वरितियूं अथऊं पोइ बि महांगाई ॾाढी आहे सफ़ा जे ॾिसी थो जर्सी वरिती अथऊं लोही वरिती अथऊं पर महांगाई ॾाढी आहे बुटल दुटल फाट पाईंदा तूं मिड़ई गुज़ारो कंदा तूं जाम थी वई आहे जाम जे तरह इलाही शहरी जेके आहिनि तमामु तकलीफ़ूं मौजूदु आहिनि थधि जे तरह मौजूदु आहिनि असीं उन्हनि जा जेका हाल हुयो त बाबा हिते जेते पतरा समोसा चांहि वग़ैरह वग़ैरह इलाही शयूं आहिनि कैमरामैन सिराज बबर सां गॾु हुबदार ते हा मां सिंधी न्यूज़ दादू